जमायत अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत, मशाइख अहले सुन्नत। सलात शरीफ। तमाम थोड़ा पोइती थी पोइ जमायत में थोड़ा पोइती अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाईरो गर्मी भी शदीदा पर तव्हांजी मोहब्बत वज़ीमा जे सिक सच्चाई सा मोहब्बत उल्फत सा नबी जे पाक घराने जी मोहब्बत में तमा इन महफिल में विखू खणी आया हो। अल्लाह करीम तवा जी ही हाज़री यकीनन कबूल फरमाइया इन जो अजर तवा के हिते भी मिलंदो हुते भी मिलंदो। जेडी गर्मी सहंदो ओतरो अल्लाह वटा तवा के अजर वधिक मिलंदो। सुभान अल्लाह। मदीने वाले मीर जी मोहब्बत हुजूर जे घराने जी मोहब्बत मदीने वाले ताजदार जे बचड़न जी मोहब्बत जे सीने में अची वई उन्हें जी दुनिया भी आबाद थी वई उन्हें जी आखिरत भी आबाद थी वई। अजीज़ान मोहतरम हर साल ये महफिल इश्क वारा सजाइन था हिन जलसे जी इंतजामिया मुबारकबाद जी हकदारा जेकी हिन मुहम्मदी महफिल में नबी जे घराने जी मोहब्बत में खर्च कन था चंदो दियन था अल्लाह वटे इन्हें जो जरो भी जायो न थींदो
रब जे कुरान जो फरमान आता इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन, नेकी करण वारे जो रब ज़रड़ो बि ज़ायो न कंदो। ऐं जेकी मोहब्बत जो विखूं खणी अचो था या जेतिरियूं घड़ियूं हिन महफिल में वेहो था, अल्लाह जा मलाइक कुलन ते वेठा आहिनि तव्हां जा ये लम्हा लिखजी रहा है, ये घड़ियों तव्हां जो लिखजी रहियूं आहिनि, ये विखूं ये कदम लिखजी रहा है। अल्लाह वटि कंहिंजो बि नेकी जो अल्लाह ताला पोरियो विञाईंदो न आहे, तव्हांखे सिलो हिते बि मिलंदो अॻिते बि मिलंदो। मोहब्बत सां सिक सां दिल के हाजिर करे हड़ई मदीने वारे साईं ते हिकिड़ो भेरो सलात पढ़ो। या रसूल अल्लाह या हबीब। अज मुझी दिल थी चवे तो मदीने वारे मीर जे बचड़न जो शान ऐं मर्तबो तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह। ॿुधण चाहींदो, दिलियूं हाज़िर कंदो, जवाब भी ॾींदो मूंखे। हेडो मैयत पिया था ॿुधन, हेडो जेरा था ॿुधन, होडो आवाज़ न अचे, हेडो आवाज़ न अचे, तो पोइ मां छा सम्झंदुसि? सुभान अल्लाह। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। कब्रुन वारा भी सुभान अल्लाह न चवन, वो भी न ॿुधा, तहां जो भी न ॿुधा, तो हुनन में तहां में फर्क कहिड़ो? हथ मथे करे चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुदा मदीने वारे जो दीदार कराईंदो आहे। बाडरे वारा अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, अल्लाह जे रहमत जी छाव हूंदव, पंज तन जे रहमत जो सायो। ॿुधंदो मदीने वारे साईं जे बच्चन जो शान। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। मुस्नद अबू याला, मजमउ ज़वाइद, हदीस जा किताब रिवायत करण वारी मोमिनन जी मां, नबी जी कुंवार, रसूलुल्लाह जी रानी, सारी दुनिया जे मोमिनन जी अम्मा, नालो थस बीबी उम्मे सलमा चो रदियल्लाह ताला अन्हा। रिवायत थी करे त हिकड़े ॾींहुं हुजूर सां गॾु वेठी हुजां, मदीने वारे मीर जी ज़ात जो जलवो मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं हुयो। अम्मा थी फरमाए कालत जात फातिमत बिन्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रसूलिल्लाह। मां पंजे सोने नबी पंजे घोट जे अॻियूं साईं जे हुजूर में वेठी हुजां त ओचितो नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी फातिमतु ज़हरा आई। अम्मा आयशा सिद्दीका साइण चवंदी ही त हलण में, ॻाल्हाइण में, उथण वेहण में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां केर बि अहिड़ी मुशाबिहत न रखंदो जहिड़ी फातिमतु ज़हरा। फातिमतु ज़हरा जो हलण मुस्तफा जे हलण जहिड़ो हुयो, ॻाल्हाइण, हथ
हथ खणण इशारो करण इए लगंदो हो त फातिमा जे वजूद मां मोहम्मद मुस्तफा तो न्याणी पंजे अब्बे जी खिदमत में आई जेडी मल हुजूर जे अग्यां खातूने अतहर इंदिया त हुजूर उठी भी इस्तकबाल कंदा फातिमा ज़हरा के पाण सां गॾु पंहिंजी नशिस्त ते पंहिंजे सेरां दी खां विहारींदा आहिनि सुभान अल्लाह मुझा दोस्तों अरबन में रवाज हुयो न्याणियुनि खे निभाग समझंदा हा न्याणियुनि खे जेरे पूरे छॾींदा हा न्याणी जमंदी हुई चवंदा ही निभागो घर वा मदीने वारे मीर उम्मत के सेखारियो न्याणी निभाग नाहे न्याणी रब दी रहमत बरकत सुभान अल्लाह तुझे घर में पुट जमंदो यार मुबारक ॾींदई दोस्त मुबारक ॾींदई ओड़ो पाड़ो मुबारक ॾींदई न्याणी जमंदी तोखे दुनिया जा माण्हू मुबारक न ॾींदा आहिनि पर जे घर में न्याणी जमंदी आहे आसमाननि तां मलाइक लही ईंदा आहिनि फरिश्ता चवंदा आहिनि त हीअ न्याणी जे घर में आई आहे उन घर वारनि खे आसमान वारनि जो मुबारक ॻाल्हि समझो था ओ मिठा न्याणियुनि खे निभाग न समझंदा कयो न्याणियुनि खां नफ़रत न कंदा कयो मिठा न्याणी जो अचण घर में अल्लाह जी रहमत अल्लाह जी बरकत साईं फरमाइनि था जेके हिकड़ी न्याणी जाई वरी बी न्याणी जाई बिन न्याणियुनि जो पीउ बणियो उन्हनि खे सुठी तरह पालना कयई सुठी परवरिश कयई सुठो खारायई सुठो पारायई उन्हनि न्याणियुनि खे पाले ताते जवान थियूं सुठे जाइ ते उन्हनि जो रिश्तो कयई त क़यामत जे ॾियारे इहे न्याणियूं दोज़ख जे बाहि खां पर्दो बणजी वेंदियूं बिन न्याणियुनि जो पीउ दोज़ख में न वेंदो इन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा रब खोले ओ मिठा पर जॾहिं अल्लाह न्याणी ॾेई पंहिंजे न्याणियुनि जी इज़त कंदो कर न्याणियुनि ते शफ़क़त कंदो कर पंहिंजे न्याणियुनि सां ईअं प्यार कर जीअं पंहिंजे पुटनि सां प्यार कंदो जे घर में न्याणी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि उन घर ते अल्लाह कावड़जी पवंदो आहे जेको न्याणियुनि जी दिलि रंजाए अल्लाह उन सां नाराज़ थी पवंदो आहे पाटे वारा जॾहिं न्याणी परणजी वई जवान न्याणी पंहिंजे घर भेड़ी थी त बि उन खे विसारजाइनि ईद ते के भले ॾियारे ते पंहिंजी न्याणी खे विसारजाइनि तोखे ख़बर आहे त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त न्याणियूं पंहिंजे अबाणनि खे कीअं यादि कंदियूं आहिनि ओ मिठा न्याणी के वर्षे में महरूम नाहे करणो न्याणी के पंजे मिल्कियत माल खां महरूम नाहे करणो न्याणी जी संभाल लहण वारो अल्लाह उन्हे जी संभाल लहंदो अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए त जेडी मल खातून जन्नत आईया हुजूर पंजी न्याणी जो उथी इस्तकबाल कयो आ जेडी मल खातून अतहर आईया त हिकड़ी कच्छ में इमाम हसन बी कच्छ में इमाम हुसैन
पंजे बिनी बच्चन के पंजे कच्छ में पंजे छाती सा सीने सा लाए खातूने अतहर आईया खातूने अतहर वट बूरमोआ अरब जो कड़ो खाधो आ जी असां वट मुख्तलिफ किस्मन जा खाधा थींदा आहिनि इन तरह जे बिरयानी आ कोफ्तो आ कोरमो आ ये अरब जो खाधो आ जेके बूरमो सरवो आ वो बूरमो खणी खातूने जन्नत बई बचड़ा वठी हुजूर जी खिदमत में आई साईं फरमाइन था फातिमा किया चण थियो अर्ज कई बाबा साईं घर में ताम रध्यम चयुम त पाण खावा बच्चन के खाराया पर दिल घुरियो त छो न पंहिंजे बाबा जान सां गॾिजी वञी खावा बाबा ही ताम निड़ीअ मां न हलियो दिल चयो त पंहिंजे बाबा जान सां गॾिजी खावा पंहिंजा बचड़ा बि वठी आई आहियां ओ मुंहिंजा बाबा साईं दिल थी चवे त अॼु गॾिजी ताम खाऊं कॾहिं तव्हां बच्चन सां मानी गॾिजी खाधी आहे कॾहिं न्याणियुनि सां मानी गॾिजी खाधी आहे पुट दस्तरखान लगाए जमीन ते पट ते दस्तरखान लगाए ऐं पुट न्याणियूं भाइर गॾिजी वेही मानी खाओ खुदा जो कसम इन घर ते नूर वसंदो आहे रहमत वसंदी आहे इन जे कणनि खे रब खरार बणाए छॾींदो आहे असां चयो या रसूल अल्लाह मानी खाऊं था पर ठो नथो थिए रोज़ी में बरकत ना है साईं फरमायो त शायद तवा छिड़ विछड़ थी अकेला अकेला खाइंदा आयो जो हां साईं खाइंदा अकेला आयो पण फरमायो पो बरकत बि तॾहिं नथी पवे वन गॾिजी खाइंदा कयो त बरकत नथी अचेव असा भी चवन था तो जने हुजूर जन गॾिजी खाइण जी तलकीन फरमाई मोटी व्यासी पंहिंजा दस्तरखान लगाए बच्चन सा घरवारी सा पुटन सा न्याणियुनि सा मानी गॾिजी खाइण लगासी असा जे कणनि के रब खरार बनायो बरकतुन जा अंबार लगी विया उहे जेके तंग दस्तियूं हुयूं से खत्म थी वियूं पुट कुछ मसला भी समझो कुछ दीन भी सीखो रुगे बुद्धो न पर अमल भी कंदो हां कॾहिं त को मानड़ी गॾिजी भी खाइंदा कयो पंहिंजे बच्चन सां सुभान अल्लाह मौली साहब चौक ते चौराहे ते तकरीर पियो करे अब मानी गॾिजी खाइण नबी साईं जी सुन्नत आहे इकड़े मजूसी बुझी तकरीर चौक ते जो जलसो पियो हले न मजूसी गैर मुस्लिम मोटी वो घर दे ज़ाल के जी मानी लगाए अजु गॾिजी खाईंदासी जज वरी छा थियो थई हूं तो रोज जुदा खाइंदो ही जज मुसलमानन जो मौलवी पे तकरीर करे असा जे नबी जी सुन्नत मानी गॾिजी खाइण पुट न्याणियूं घर जा भाती हड़ई गॾिजी खाओ सो अजु त गॾिजी था खाओ माई वने पोइते हटंदी हिन के शक थियो त माई मुसा गॾिजी छो थी खाए चे अजु गॾिजी खाईंदासी पुट धीउ हड़ई गॾिजी खाईंदासी जी तू गॾिजी खा तू मजूसी तू जो मुसलमानन जे नबी सा छा वने जी न अजु कसम तो खणा मानी खाए पी त गॾिजी खाए माई ॾिठो त हे मुड़े नथो जे हाणे जे नाराज़ न थी माफ़ी ॾी त पोइ असली ॻाल्हि ॿुधायां जे ॿुधाए जे रोज़ कंदो ही मूंसां छेड़ो रोज़ हणंदो ही मूंखे पातर अॼु मूं तुंहिंजे मानीअ में मिलायो ज़हर मुंहुं मरे त मुंहिंजी जान छुटे हाने जे तू चवी तो गॾिजी खा बच्चन के भी गॾिजी खाराए त ज़हर वारी मानी तू भी मरी असां भी भरो तंहिंजे करे मां न पई गॾिजी खावा चई सुभान अल्लाह मुसलमानन जे नबी जो दीन केॾो भलो आहे अञा सुन्नत ते अमल न कयो त मुंहिंजो सिर बची पियो आहे मां चवां थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हाज़िरी
जमात अहले सुन्नत। अमा साण जी फरमाए फवदतुहा कुतामहू जेको ताम रधियो हुयो मैं वो खणी मदीने वारे मीर जे अग्यों रखियो मैं अर्ज कयो मैं बाबा साईं हसन हुसैन तू मां अजो गडजी था खाऊं मदीने वारे साईं फरमायो आईना अबुल हसन फातिमा अबुल हसन किथे आ हसन जो बापो किथे आ अली किथे आ फातिमा तू भी हुजी मां भी हुजा हसनैन भी हुजने ऐं अली न हुजे त मानी जो गिरह कीअं खाइबो ओ फातिमा आओ तेसी मानी न खाईंदुस जैसी अली बिन दस्तरखान ते नगर अमा साण जी फरमाए त मानू मोकलियो मौला अली भी अची वियो हाने वो ताम फजलस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन याकुलू सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली भी बैठो खातून अतहर भी बैठी हसनैन करीमैन भी दस्तरखान ते बैठा ऐं लजपाल नबी हे पंज जना गडजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह टोली लगाए अम्मा जेका रावी आ न हिन हदीस जी अम्मा उम्मे सलमा फरमाए थी जडे हुजूर खाईंदा हा त मुखे सॾु करे पाण सां गॾु वेहारींदा पर अॼु अजीब मंज़र ॾिठुमि जो हुजूर जन मुखे पाण सां न वेहारियो पर सर्व पंज शख्सियतूं वेठियूं अमा साइण फरमाए थी जेरी मल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौला अली ऐं खातून अतहर हसनैन करीमैन गरजी मानी खादिया अमा फरमाए थी उन्हें का पो जरे मानी खाई दंग कयूं त मदीने वारे दुआ जा हथ कया पुट मानी का अग में बिस्मिल्लाह पढ़न सुन्नता ऐं मानी का अग में दुआ घुरन सुन्नता मदीने वारा साईं जरे मानी खाईंदा हा न हथ खणी चवंदा अल्लाहुम्मा बारिक लना फीमा रज़क़तना मौला जो ॾिनो थई वञा वधाए ॾे इने का अञा भलो ॾे मौला हिन में बरकत विझी ॾे हमेशा इया दुआ घुरंदा पर अज मानी खाई मदीने वारे साईं दुआई निराली घुरिया उहा दुआ जेका मानी का पोए घुरबी हुई उहा दुआ न घुरियूं पर ही लफ्ज़ चयूं अल्लाहुम्मा आदमन आदाहुम व वाल मन वालाहुम ए मुझा मौला ही मुझो घराणो थई ही मुझा बच्चा थई ही मुझा अहल बैत थई मां तोखे अर्ज थो कया ओ मुझा मौला जेको हिनन सा मोहब्बत रखे तू उने सा मोहब्बत रख जाए जेको हिनन सा दुश्मनी रखे तू उने सा दुश्मनी रख जाए जेको हिनन जो थी वने तू उनन जो थी वन जाए जेको हिनन जो न थे तू उनन जो न थी जाए हुजूर दुआ प्या घुरने ऐं अल्लाह जा मलाइका आमीन प्या चवने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असल में इया दुआ पे घुरियो पट रहवारे सुभान अल्लाह हुजूर के खबर हुई त हर साल नहीं मुहर्रम दी रात दी हे आशिक मुझे बच्चन जी मोहब्बत में करबला जे शहीदन जी उल्फत में मुझे घराने जी मोहब्बत में गर्मी न दिसंदा सर्दी न दिसंदा गडजी वेही मुझे बच्चन जो शान बुधंदा या मोहब्बत रखे विखू भरे इंदा साईं जन या दुआ तुझे ला मुझे ला गुरु
सुभान अल्लाह मौला जेको मुझे पंजतन सा मोहब्बत रखे तू उन्हें सा मोहब्बत रख जाए जेको इनन जो आसो रब तू पंजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे मैं पंजे दिल खां पुछी मुखे जवाब दे त पंजतन सा केंजी केंजी मोहब्बत आ सुभान अल्लाह आए मोहब्बत सुभान अल्लाह पो मदीने वाले साईं जी दुआ कबूला चो मदीने वाले साईं जी दुआ कबूला या दुआ रद्द थींदी छा जे दुआ दिला मुक खणे मदीने वारो साईं आमीन चवे खातूने अतहर आमीन चवे मौला अली आमीन चवे हसन ऐं हुसैन आमीन चवे जिब्राईल ऐं मीकाईल सुभान अल्लाह आमीन पो जेको पंजतन जो आ वो अल्लाह जो बेशक जंहिंजो पंजतन सा प्यारा उन सा अल्लाह जो प्यारा जेको हिन घराणे जो नाहे वो अल्लाह का भी तरजी वियो लोथ जी वियो यो रब जो भी नाहे शुक्र आ त ही जमायत पंजतन सा प्यार रखण वारी असा पंजतन जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयो जेंके जेंके रब ज़बान ॾिनी आ वो चवे असा पंजतन जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार असा पंजतन जा मुस्तदरक हाकिम में रिवायत हदीस जे रिवायत करण वारो खुद मौला अली सुभान अल्लाह अन अली इब्न अबी तालिब रदियल्लाहु तआला अन्हु قال अखबरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अव्वल मन यदखुलुल जन्नत अना व फातिमा वल हसन वल हुसैन मौला अली तो रिवायत करे मदीने वाले ताजदार फरमायो त सभनी का अव्वल जन्नत में विंदुस तमा मोहम्मद करीम विंदुस ऐं मूसा गड सारी कायनात का अग में नबियन सिद्दीकन शहीदन वलियन गौसन कुतबन कलंदरन का अग में मदीने वारो मीर ऐं मुस्तफा सा गड अली हुंदो अली सा गड खातूने अतहर हुंदी खातूने अतहर सा गड उन्हें जा बई बचड़ा बई शहजादा हसनैन करीमैन हुंदा असा पंचई सभनी का अव्वल जन्नत दे विंदासी त कुल तु या रसूल अल्लाह फमुहिब्बुना मौला अली हथ जोड़े अर्ज कयो या रसूल अल्लाह असी पंजतन अगु जन्नत दे जो वञूं भला असांजा हुबदार काॾे वेंदा असांजा मोहब्बतदार काॾे वेंदा हे मोहब्बत रखण वारा मर्द हे मोहब्बत रखण वारियूं न्याणियूं ये किथे हुंदा या रसूल अल्लाह मुखे इया त गाल बुधायो असांजा हुबदार असांजा दिहाड़ा मल्हाइण वारा दही दी रात दही दे ॾींहं ते अचे शान बुधण वारा ये किथे हुंदा साईं फरमायो अली घबराए न अली दिलगीर न थी अॻियां असां हुंदासीं पुठियां असांजा हुबदार असां सां गॾु जन्नत ॾे या ठरी वाले न ठरी मुझो तो पावरत जो वधी वियो सुभान अल्लाह हदीस बुधी या ठरी पियो सुभान ता अल्लाह मा जो या ठरी वाज वात त मथे गणे सुभान अल्लाह साईं फरमाइन था मुहिब्बूना मिन वराइना असां सां मोहब्बत रखण वारा असां सां गॾु असां जे पुठियों असां जे कॾ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। इन मौजू ते अञा हिकड़ी बी हदीस बि ॿुधाईंदो साईं। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। माजम कबीर में इमाम तबरानी रिवायत आंदिया, कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी रिवायत आंदिया, मजमुअ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदिया। मदीने वाले साईं क़यामत जो मंजर बयान कयो। पुत्र जने क़यामत जो ॾींहुं थींदो न, यौम यफिरुल मरउ मिन अखीहि, भाउ भाउ खां बेज़ार, पीउ पुट खां बेज़ार, माउ पंहिंजे बच्चन खां बेज़ार। ज़मीन ड्रामे जी हूंदी, सिज गिराठ जेतिरो कदुर मथों बीठल हूंदो, माण्हू पचंदा पजरंदा। पुट हिते त थधी ज़मीन आहे, हेठों पलाल विछायल अथव, मथों शामियाना आहिनि, पर हींअर जो हवा नाहे त नज़र करे थो ॾिसां त वीचारनि खे पघर में शम था नज़र अचनि। ही त दुनिया जी गर्मी आहे, पर जॾहिं सिज मथों हुजे, ज़मीन ड्रामे जी हुजे, उन वक़्त में छा मंज़र हूंदो, छा तपश ऐं गर्मी हूंदी। मां पंहिंजे थञ पिया को ॿार मिलेसि, चवंदी पेरनि जे हेठों रखां, मथों पिया, बच्चो सड़े त पियो सड़े, पर मुंहिंजा पेर शर्म उहो ॾियारो हूंदो। साईं फरमाइनि था जॾहिं अफरा तफरी जो आलम हूंदो, हर माण्हू परेशान हूंदो। अल कारियतु मल कारियह यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस। क़यामत छाहे, क़यामत तोखे के बुधायो त क़यामत छाहे। वो ॾियारो हैबतनाक ॾियारो हूंदो जो जबल पिंजल कपह जे ढेरन वांगुरु उॾामंदा, माण्हू पतंगन वांगुरु पचंदा भुजंदा परेशान हूंदा। उन ॾियारे ते साईं फरमाइनि था अन व फातिमत व हसनुन व हुसैनुन मुजतमिऊन। मदीने वाले साईं फरमायो त उन महशर जे मैदान में मां मोहम्मद करीम, मुंहिंजो बच्चो हसन, मुंहिंजो पुट हुसैन, मुंहिंजी न्याणी फातिमा ऐं मौला अली, असां पंजई हिकड़ी जाइ ते अर्शे मौला जे साये में गॾु हूंदासीं। साईं फरमाइनि था वमन अहब्बना यौमल क़यामत, ऐं जन असां पंज तन सां मोहब्बत रखी आ, उहे असांजे चौधारी बीठल हूंदा। जेका रहमत जो सायो पंज तन ते हूंदो, उहो सायो इन्हनि हुबदारनि जे मथां हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हे पखो हलायो अथनि मुंहिंजे लाइ त साईं खे हवा लॻे, पर हिन खे हवा लॻंदी हूंदी, हिन खे हवा जेके पासड़े में हूंदा न, इहा थधड़ी हवा उन्हनि खे बि लॻंदी हूंदी। पखो हलायो महिमान जे लाइ, पर तुफैली पासे में वेठल उन्हनि खे बि हवा लॻंदी। क़यामत जे ॾियारे जॾहिं मदीने वारो साईं अर्शे मुअल्ला जे साये में हूंदो, पंज तन पाक रब जे रहमत जे छांव में हूंदा, उन ॾियारे ते ही हुबदार जमायत बे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या ठरियो वाले न ठरियो, सुभान अल्लाह। दिल ठरियो वाले न ठरियो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था उन ॾियारे ते माण्हू पचंदा, गर्मी में तपश में उञ लॻंदी, ज़बानूं ख़ुश्क थी वेंदियूं। उन ॾियारे ते न कुल व नशरब, असां जन्नत जा ताम खाईंदासीं, असां जन्नत जा मेवा। सुभान अल्लाह। खुशामदीद साईं भली करे शेर अहले सुन्नत, जीनत अहले सुन्नत, हजरत किबला साईं के मां खुशामदीद चवां थो।
सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो जने क्या मजे दिहाड़े थे हर मानू परेशान हुंदो असा पंजतन पाक सा मोहब्बत रखण वारा उन्हें रहमत जे छपर छाव में ला यखाफून इज़ा खाफन नास वला यहज़नून इज़ा हज़नन नास। जने मानू गमज़दा हुंदा दुखारा हुंदा खौफ में वकोड़ियल हुंदा पर इन्हन मानुन के न गम हुंदो न दुख हुंदो जन जे सीने में पंजतन पाक जी मोहब्बत चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीने वाले साईं दी हदीस तारीख दिमश्क में इब्ने असाकिर रिवायत आंदिया त मदीने वाला साईं कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन फी बैत। सुभान अल्लाह। हिकड़े घर में पंजतन पाक गड्ढ हुया पंजतन पाक हिकड़े घर में रात जो वगड़ो आ इमाम हसन उथियो अर्ज कयई त नाना साईं मुखे पानी खपे। हुजूर फकाम रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी जौफिल लैल फसकाह। रात जो वगड़ो आ हुजूर उठिया पंजे बच्चे के पान पंजे हथन सां इमाम हसन के पानी प्यारियो। सुभान अल्लाह। वरी इमाम हुसैन चयो नाना साईं मुखे भी उंज लगी आ। मदीने वाले साईं पंजे दस्ते करम सा इमाम हुसैन के पानी प्यारियो। मुझा दोस्तों पो अम्मा खातूने जन्नत अर्ज के या रसूल अल्लाह लगे तो तवा के हसन का हुसैन वधिक प्यारो आ। अव्वल उन्हें के प्यारियो पो मुझे नंढड़े हुसैन के प्यारियो। साईं फरमायो ओ फातिमा बई मुखे मिठा है पर अग में पानी हसन घुरियो उन्जर उन जी हुई उन जे करे अव्वल उन्हें के पानी प्यारियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पो साईं फरमाइन था या फातिमा तू अन व अंत व हाज़ान व हाज़र राकिदुल अलीन फी मकामिन वाहिदिन यौमल क़ियामा। ए फातिमा जने क़यामत जो ॾियारो थींदो तू मां हसन हुसैन ऐं हे सुतल अली असां जीअं अॼु हिकिड़े घर में हिकिड़े छत जे हेठां पंजई गॾु आहियूं क़यामत जे ॾियारे असां पंजई इएं गॾु हूंदासीं ऐं जेके असां सां मोहब्बत रखण वारा आहिनि इहे असां पंजनी जे चौधारी असां साण गॾु हूंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पो मदीने वाले साईं हिकड़ा लफ्ज फरमाया है जेके क़यामत ताईं अहल बैतन जे हुबदारन जे ला वडी खुशखबरी। मदीने वाले साईं उन मल फरमायो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामा।
मुझे उम्मत मां जे मूसा मोहब्बत रखी, जे अली सा मोहब्बत रखी, जे अली जे बच्चन हसन ऐं हुसैन सा प्यार रखियो, जे खातून अतहर सा प्यार रखियो, जे आल बैत सा उल्फत रखी, कान मई यो मोहम्मद करीम सा गड्डू हूंदो फी दरजती मुझे पाड़े में हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो पाड़ो खपे या न खपे? सुभान अल्लाह। जवाब जो खपे या न खपे? मिठा पंजतन पाक जी मोहब्बत या बेहश्त जो चिठो आ सर्टिफिकेट आ हुजूर सा गडजी जन्नत ने वजण जो पक्को पुख्तो सर्टिफिकेट चाहिए तो नबी दे घराने सा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिठा वक्त नाजुका, वक्त जिए जिए क़यामत करीब थींदी, फितना वधंदा वींदा, गुमराही वधंदी वींदी। साईं फरमाइन था एड़ो वक्त ईंदो मुंहिंजी उम्मत ते फितना इए पखड़जी वींदा जे कारी रात छांइजी वींदी आ। कारी रात जी छाए जी वींदी आ, ये फितना पखड़जी वींदा, मानुन के ऊंदह में काशे नजर न ईंदी आ। पुट तवज्जो आहे, ऊंदह आ अखियूं त आहिनि पर ऊंदह में काशे नजर न ईंदी आ। माण्हू अखियुनि जे हूंदे थाबड़जी पवंदो आ, भित सां टकराइजी वेंदो, थंबे सां टकराइजी वेंदो, खॾे में किरी पवंदो, अॻियो नांग आ, बला आहे, विछू आ, नजर न ईंदो आ। मिसाल दिनो आ जी रात कारी छांइजी वींदी आ, अंधकार थी वेंदो आ, काशे नजर न ईंदी आ। अन करीब मुंहिंजी उम्मत ते एड़ो दौर ईंदो फितना पकड़जी वेंदा, हक सच माण्हुनि खे नजर न ईंदो, हक सच रल विचड़ थी वेंदा, गॾु मॾु थी वेंदा। माण्हू चवंदा ही बि सचो आ, ही बि हक आ, ही बि चङी ॻाल्हि आ, ही बि चङी ॻाल्हि आ, इहा ख़बर न पवंदी एड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते अचण वारो आ। मिठा उहो दौर अॼु अची वियो आ। हां ख़बर नथी पवे त ही नबी जे यारन जो दुश्मन आ। अबू बकर के घट वध ॻाल्हाईंदो आ, नबी जी कुंवार सैयदा साइन आयशतुल हुमैरा जे शान में भौंकदो आ, पर अॼु असां उन्हनि सां बि गॾु वेठा आहियूं। पंहिंजे पीउ जे दुश्मन सां गॾिजी कोन वेहंदे, पंहिंजे भाउ जे दुश्मन सां गॾिजी कोन वेहंदे, पंहिंजे बिरादरी जो दुश्मन उन सां गॾिजी कोन वेहंदे, पर अजबा तुंहिंजी सोच ते अबू बकर जे दुश्मन सां गॾियो वेठो ही, हज़रत उमर जे दुश्मन सां गॾु वेठो ही, तू हज़रत उस्मान गनी जे दुश्मन सां यारी रखियो वेठो ही। उन्हनि जी पर, उन्हनि जी रीत, उन्हनि जूं रस्मूं, उन्हनि जा तौर तरीक़ा तो जो इख्तियार कया आहिनि, का ख़बर नथी पवे सुन्नी आ या शियो आ। बस महरम जो चंड पींदो, कारी कमीज़ पाईंदा, उहे मरसिया, उहे ॻाइण वॼाइण जेके हो वॼाईंदा, हे बि बीठो वॼाईंदो। जवाब न था ॾियो। पुट गाल रंग हिकड़ो रखो, बाट हिकड़ी वठबी, दुरंगी छोड़ कर एक रंग हो जा, सरासर मूम या फिर संग हो जा, या त ही वाट वठ या हुआ वाट वठ। असायूं सुन्नी वज वजाए सुन्नी च च वज वजाए सुन्नी। असां जिस तरफ वो नजर नहीं आते हम वो रास्ता ही छोड़ देते हैं। जेको नबी जे यारन जो ना है सो असां जो भी ना है। जेको नबी जे घराने सा दुश्मनी है बुग़्ज़ तो रखे, असां जो ने सा को वास्तो ना है। बेशक बेशक। ओ मिठा मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहुम, जेको जड़ी कौम सा तशबीह रखंदो आ क़यामत में उन सा गड्डो ने के उठारियो वेंदो। तू पंजी तशबीह उन्हनि सां न जेकी असहाबन जा वेरी हिन, जेके नबी जे घराने जा वेरी हिन, उन्हनि सां तशबीह न रख। तुंहिंजी तशबीह हुजे नबी जे हुबदारन सां, आल बैतन जे हुबदारन सां। तुंहिंजी मोहब्बत हुजे दरगाह रहमतपुर शरीफ सां, तुंहिंजी मोहब्बत हुजे
दरगाह मशहूरी शरीफ सा तुझी मोहब्बत हुजे मुझे सोने कंबर वारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तुझी मोहब्बत हुजे बाकरानी शरीफ वारन सा मिठा पंजा खुट्टा सही चाजो बेन जे पसंद सो लड़ो हां सुभान अल्लाह बेशक पंजा खुट्टा सही छा न मिलियो थई पंजन वटा जो बेन वटो सुभान अल्लाह मुखे बुधाए जवाब दे तो के शरीयत सुन्नत दीन इश्क रसूल इश्क आले बैत इश्क सहाबा केड़ी खोट थिया तो के जो तू दिन जे मजलिस जी सिंगार पई जीनत तो वनी पड़जी हां अज त मूसा वायदो कयो सुभान अल्लाह कदे बेने पेड़ में जुलूस में कोन विंदो मते मते हथ कणो हेडे पूरा होडे पूरा जी ना ना ये ना कुछ हथ खयान कुछ ना हथ हेठन मां ये न छडींदो सब हथ मते गणो अल्लाह मदीने वाले मीर जो दीदार कराइंदो रब कंदो सदाई सुख्या हुंदो अल्लाह ताके दुखो दी न देखारिंदो वाट हुआ वठो जेका हुबदारन वारी वाट सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हथ लोडे चो अली मौला अली मौला एकड़ा वरी असा जे पार्टी में बधी मौला चवण ते चिड़ वठंदो अरे वो तो सुन्नी छा जो मौला अली के मौला सदणियो असा न कईया शुरुआत मदीने वाले पाण फरमायो मन कुंत मौला फहाजा अलीउन मौला जे जो मौला मा मोहम्मद आया उन्हें जो मौला अली अली मौला चौ अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला काबे अंदर उन्हीं जी विलादत थिया मस्जिद में जंहिंजी शहादत उम्र उन जी इबादत रियाज़त ना मिली एड़ी कंहिंखे सादत उन जी गली मुआ झली थींदी भली उन जी गली मुआ झली थींदी भली इमामुल मशरिकैन इमामुल मग़रिबैन अली मौला सुभान अल्लाह जंजी मौला सा मोहब्बत उन्हें जी अबू बकर सा भी मोहब्बत हुंदी जंजी मौला सा मोहब्बत उन्हें जी उमर फारूक सा भी मोहब्बत हुंदी छो त मस्जिद नबवी में मुसल्लो रसूलुल्लाह जो आ नमाज जे इमामत वारे मुसल्ले ते अबू बकर सिद्दीक बीठो आ सिफ में पेरी सिफ में मौला अली बीठो आ जे तो पुठी हिन इमाम जे जेके मुझो मौला पंजो इमाम मने या तो मौला ही न सदा मौला वारो न सदा चई तो अली मौला मैं मौला ही आया मौला वारो आया अली वारो आया वो अली वारो न सदा जे अली वारो सदा ही तो जेके अली पंजो इमाम चयो तू बिचो त अबू बकर मुझो इमाम चौ तो उमर
चओ त उस्मान ज़िन्नूरैन मुंहिंजो इमाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाक ज़हरा संदो आहे शोर पंजतन चैन यारन में गोहर बाबो हसनैन जो पाक हैदर शान बरतर सखी आहे सफेदर आहे अली हक जो वली दिल पर दिली आहे अली हक जो वली दिल पर दिली उहोई असदुल्लाह उहो नूरुल अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला चो अली मौला मुझा दोस्तों हजरत मौला अली शेर जली हैदर करार मुझो सुनो अली थक जी पे आयो जी अञा त तव्हां के बेदार कंदो मुझो साईं आयो हुसैनी जोहर ताके ॾेखारींदो सुभान अल्लाह हजरत मौला अली शेर जली हैदर करार कातिल कुफार सुभान अल्लाह जैसा सुन्नी जो आ प्यार जेको असां जे सीनन जो ठार असां जो महदार ऐं सालार जानी वेहो अला वेहो पोयों खल्क खुदा जी वेठी आ वेहो हिकिड़ो मिनट वेहो पुट वेहो शाबाश वेहो ॿुधो कोन था जा अदा साईं जो हुकुम आहे वेहो न बाबा वेहो अदब इहो ई आहे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह तबकात इब्न साद वारे रिवायत आंदी आहे इमाम शोफी खां त मर अलीयुन बि करबला हजरत अली से हिकड़े सफर में हुया पो सफीन जी जंग ते पे विया या जमल वारी जंग ते पे विया रस्ते में हलंदे हजरत मौला अली जो गुजर करबला वारी धरती खां थियो मर अलीयुन बि करबला मौला अली जो गुजर थियो करबला वारी जमीन खां वहाजा नैनवा करियतन अलल फुरात नैनवा करबला जो बियो नालो नैनवा बाहे फुरात जे किनारे जडे उन ऋण रेगिस्तान खां मुझे मौला अली जो गुजर थियो हैदर करार जो गुजर थियो फवक़फ मौला अली बीही रहा हजरत अली सुनो बीही रहो वसाला अन इसम हादिल अर्द पूछा के हिन धरती जो नालो छाए चौज़ीन जो नालो आ नैनवा पूछूं त भला बियो को नालो अथस त्यो हां सही हिन धरती जो बियो नालो आ करबला हिन धरती जो बियो नालो आ करबला फबका हत्ता बल्लल अर्द मिन दुमूइही हजरत मौला अली रुना एतरो रुना जो गोढ़ा अखिन मां निकता गलन का सुहारी का थींदे वनी जमीन ते पुट अज के मानू चवंदा त तव्हां रो था करबला जे किसे के बुधी रो था पुट तव्हां केडो भी रो पर तव्हां में को एड़ो आहे जिंजा गोड़ा अखिन खां गड़ी जिस्म खां गड़ी वनी जमीन ते पोता हुजन एतरो रोण वारो मुखे नजर न छो अचे जेको एडो रुनो हुजे जी मुझो मौला अली रुनो
मालूम थियो त करबला जे वाक़े खे ॿुधी अखियुनि मां ॻोढ़ा बहाइण या बिदत न आहे, मौला अली जी सुन्नत। बेशक सुभान अल्लाह। ऐं जंहिंजी दिल नरम हूंदी आहे न, ॻोढ़ा उन जे अख में ईंदा आहिनि। जंहिंजी दिल में नरमी हूंदी आहे ऐं जंहिंजी करबला जे शहीदनि सां मुहब्बत ऐं उल्फत हूंदी आहे, लुड़क ईअं न निकिरंदो आहे पुट, अख मां ॻोढ़ो ईअं न निकिरंदो आहे। हजरत मौला अली फबका पो पाण रुना, ऐं केतिरो रुना, हत्ता बल्लल अर्द मिन दुमूइही। हजरत मौला अली जे लुड़कन सां ज़मीन आली थी वई, बल्लल अर्द ज़मीन आली थी वई। ऐं सहरा वारी ज़मीन, वारी वारी ज़मीन, उन ते केतिरो बि पाणी हारबो आहे त पोसल फ़िलहाल त नज़र न ईंदी आहे, पर एतिरो त रुना जो रावी तो चवे त बल्लल अर्द मिन दुमूइही। मौला अली जे लुड़कन सां करबला जी ज़मीन आली थी वई। सुम्मा क़ाल, पो हज़रत अली साईं फरमायो, दख़लतु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यबकी। मौला अली तो फरमाए, हिकड़े ॾींहुं हुजूर जी खिदमत में आयुसि, छा ॾिसां त मुंहिंजो सुहिणो नबी रोए वेठो। हुजूर जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। फ़क़ुल्तु मा युबकीक या रसूल अल्लाह, मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मां छो था रो? या रसूल अल्लाह, मुंहिंजे रोअण जो सबबु कहिड़ो आहे? काल कान इंदी जिब्रील आनिफा। अली हींअर मूं वटि जिब्रील थियो, जिब्रील अमीन हींअर मूं वटि थियो आहे। व अख़बरनी अन वलदी अल हुसैन युक़तल बिशातिल फुरात। जिब्रील मूंखे हींअर ॿुधायो आहे त मुंहिंजो बचड़ो हुसैन फुरात जे किनारे शहीद कयो वेंदो। फुरात नदी जे किनारे मुझे बच्चे के शहीद कयो वेंदो। बिमौज़िन युक़ाल लहू करबला, उन धरती ते मुझे हुसैन के शहीद कयो वेंदो जे धरती जो नालो करबला। सुम्मा कबद जिब्रील कबदतन मिन तुराब। ओ अली, पो जिब्रील मुखे करबला जे मिट्टी जी मुठ भरे ॾिनी त या रसूल अल्लाह, हीअ मिट्टी अथव जे मिट्टी ते तव्हां जे कुलनि जो सवार हुसैन शहीद कयो वेंदो। या रसूल अल्लाह, हीअ उन धरतीअ जी मिट्टी आहे, हीअ करबला जी ख़ाक आहे। फशम्मनी इयाह, जिब्रील मिट्टी मूंखे सुंघाई। अॼु बि तव्हां करबला वञो न, जेॾी महिल पाणी किरंदो आहे, मींहुं वसंदो आहे, त करबला जी मिट्टी मां हिकिड़ी सुगंध ऐं सुरहाण निकिरंदी आहे। करबला जी मिट्टी मंझां हिकिड़ी खुशबू निकिरंदी आहे। साईं फरमायो त ओ अली, जिब्रील मूंखे करबला जी मिट्टी ॾेखारी, उनखे मूं सुंघियो। फलम अमलिक ऐनैय अनफादता। ओ अली, पो मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि, मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही। ए अली, मां मोहम्मद करीम खे जेॾी महिल जिब्रील करबला जी मिट्टी आणे ॾिनी, पंहिंजे बचड़े जी शहादत जी ॻाल्हि ॿुध में मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि। लफ़्ज़ त ॿुधो, फलम अमलिक ऐनैय अनफादता। मां पंहिंजे अखियुनि खे छले न सघियुसि, रोके न सघियुसि, मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पिया। ए अली, ही रोअण हुसैन जे गम में आ, ही गोड़ा हुसैन जे गम में। ये पेरियां लुड़क हुया
जेके नबूवत जे अखियुनि मां गड़िया हुया मदीने वारो साईं गमे हुसैन में रुनो अखियूं मुबारक आलियूं थियूं ऐं अली करबला जे मैदान में रुनो एतिरो रुनो जो करबला जी ज़मीन लुड़कन में आली थी वई है फतनी अखियुनि के जो रतु न रुनाऊं पलाणी दे पिरीअ के उभे ॾिठाऊं उन्हनि अखियुनि में आऊं कजल कीअं अॼु पायां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम। ॿी रिवायत में लफ़्ज़ अचनि था त मौला अली जेॾी महिल करबला खां गुज़रिया न त पाण फरमायूं त हा हुना मुनाख़ु रिकाबिहिम व हा हुना मूदिउ रहालिहिम ही जाया जिते मुंहिंजे अहल बैतन जा कज्जा वाल हंदा हीअ जाया जिते उन्हनि जा उठ वेहंदा हीअ जाया जिते उन्हनि जा खेमा लॻंदा ऐं हीअ जाया जिते मुंहिंजे बच्चनि जो रत हारियो वेंदो हीअ जाया जिते मुंहिंजो हुसैन शहीद थींदो हीअ जाया जिते मुंहिंजो अली अकबर कुर्बान थींदो जिते मुंहिंजो कासिम शहीद थींदो हीअ उहा जाया जिते मुंहिंजो अली असगर शहादत जो प्यालो पींदो हजरत मौला अली पंहिंजे साथियुनि खे हर हर जाइ ॾेखारनि पिया पोइ फरमायूं त तबकी अलैहिमुस समाउ वल अर्द जॾहिं मुंहिंजा बच्चा करबला में शहीद थींदा त उन्हनि ते ज़मीन बि रोंदी आसमान बि रोंदो पुट जॾहिं अल्लाह जा प्यारा दुनिया ता लाडाणो कंदा आहिनि न उन्हनि ते ज़मीन बि रोंदी आहे आसमान बि रोंदो आहे दर दीवारूं बि रोंदियूं आहिनि यकीन न अची त वीडियो अॼु बि रखी आहे मुंहिंजे सोणे कंबर वारे साईं जे विसाल ते दीवारुनि में रुनो हुयो बेशक बेशक हक़ फितिन बि ॻोढ़ा बहाया हुया बेशक जियो मुझा साईं जियो ओ मिठा अल्लाह जा प्यारा उन्हनि ते ज़मीन भी रोंदी आहे आसमान भी रोंदो आहे उन्हनि ते भितियूं छितियूं दर दीवारूं रोंदियूं आहिनि जाहिल खे कहिड़ी ख़बर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बीबी उम्मे सलमा साइण मोमिनन जी मां रिवायत थी करे त 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो हुयो मां मदीना मुनव्वरा में पंहिंजे घर में सुतल हुयसि मंझंदि जो वक़्तु हुयो अम्मा साइण फरमायो त मुंहिंजी निंड जी हालत हुई ओचितो ॾिसां त मदीने वारो मुंहिंजो घोट मूंखे नज़र आयो वअला वहुव यबकी हुजूर जन रोन पिया हुजूर जा लुड़क वहन पिया अम्मा उम्मे सलमा साइण फरमायो त मदीने वारो साईं रोए पियो वाला रअसही व लिहयतिही तुराब मदीने वारे साईं जे मथे मुबारक ते सुहारी मुबारक ते मिट्टी जा निशान खाक आलूदगी हुई जिए ॾिघे सफ़र का माण्हू ईंदो आहे त उन जे बदन ते गिर्द गुबार नज़र ईंदो आहे हुजूर जन जे मथे मुबारक ते सुहारी मुबारक ते मूंखे गिर्दो गुबार नज़र आयो ऐं हुजूर जे मुबारक अखियुनि मां लुड़क वहन पिया
मूं पुछो मुझा घोट मां कुर्बान वञा अवां जे रोण जो सबब कहिड़ो आहे साईं फरमाइनि था उम्मे सलमा हींअर मैदान करबला में अची रहियो मुझे बचड़े हुसैन के करबला में अज शहीद कयो वियो आहे मां उन जे शहादत गाह ता हींअर अची रहियो आहियां वह यबकी हुजूर रोई रहिया हुया अम्मा उम्मे सलमा साण फरमायो त मां सुजाग थियसि अख खुली त मां पंहिंजे घर जे कुंडुनि मां दीवारुनि मां हिकिड़ो आवाज़ पई ॿुधां बीबी उम्मे सलमा थी फरमाए त आवाज़ पियो अचे अय्युहल कातिलून जहलन हुसैना अबशिरू बिल अज़ाब व तज़लीली ए जाहिलो ए हुसैन के शहीद करण वारो अल्लाह जे अज़ाब ऐं अल्लाह जे डमर ऐं कहर जी तव्हां के बिशारत हुजे तव्हां जे लाइ अल्लाह जो डमर ऐं कहर तैयार थी चुको आहे अमा फरमायो तो आवाज पे अचे कद लुइनतुम अला लिसान इब्ने दाऊद व मूसा व हामिल इंजीली ए हुसैन जा कातिलो ए इमाम हुसैन जा दुश्मनो तवां जे मथा हजरत दाऊद जी लानता तवां जे मथा हजरत मूसा जी लानता इंजील जे साहिब हजरत ईसा जी भी तवां ते लानता जन सोने हुसैन के शहीद कयो अमा साईं फरमायो त आवाज़ अचे पियो पर आवाज़ ॾियण वारो मूंखे नज़र न आयो रोअण ॿुधां पई पर रोअण वारो नज़र न आयो मूं सॾु करे हकल करे चयो त ए चवण वारा केरु आयो मूंखे नज़र नथा अचो तव्हां केरु आयो तव्हां छो था रो चयूं त अम्मा असां जिन्नात आहियूं असां हुसैन सोणे जे ग़म में रोई रहिया आहियूं हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम पुट कूंद वियो काज जी रात कुसी जे जो कासिम घोट खुदा जो कसम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बण जी बाग़रम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हसनैन जी मोहब्बत में करबला जे शहीदन जी मोहब्बत में गोढ़ा गाड़न लुड़क हारण मदीने वारे साईं जी सुन्नता लुड़क हारण मौला अली जी सुन्नता लुड़क हारण सैयदना अबू बकर उमर जी सुन्नता पर मातम करनो पिटका करनो सीनो कुटण गिट्टा कुटण कपड़ा फाड़न जंजीर हणन मातम करण या मदीने वारे जी सुन्नता न अहल बैतन जी सुन्नता इने जे इजाद करण वारा शाम जा मानू इने ओ मिठा असा के इने बिदत के छडे सुन्नत वारो रस्तो वठण जो सुभान अल्लाह साईं फरमाइन था मन शक्ल जुयूब व ज़रबल खुदूद व दाब दवल जाहिलियत फलैस मिन्ना जेको सीनो कुटे इट्टा कुटे कपड़ा फाड़े
जाहिलियत वारियूं रड़ियूं दाहूं करे फलैस मिन्ना साईं फरमाता यो असा माना है असा जो ना है यो मदीने वाले साईं जो ना है मुस्तफा जे रस्ते के छड़े बिदअतुन खुराफात ते अमल करे यो मुस्तफा जो गुलाम न सदाए ओ मिठा असा वाट उहा वठंदासी जेका मदीने वाले सेखारिया बुधायो या वाट कबूला जेके नमाज न पढ़ंदा आयो से नमाज पढ़ंदो नमाज हथ मथे खणो भला हिकड़ी गाल मां तवा सॼी जमात के अर्ज कया मञंदो केड़ा केड़ा मञंदो गाल मञंदो ये मजलिस हले पई थी ऐं साईं जन खिताब फरमाईंदा तवा उथंदो न मजलिस जी हले थी ती हलंदी जी मुखे वरी वणो आ मोरे सुबह जो 2-3 जलसा आइन उते शरीक थियणो आ मां जे इजाजत वठी वणा ता जलसो बुधंदो उथंदो कोन हथ मथे करे चो मथे हथ खणो बुधंदो अल्लाह करीम असा सभनी के अमल जी तौफीक दींदो मदीने वाले साईं जे गुलामी में जियारण जी तौफीक अता फरमाइंदो जी नकारा कपड़ा पा महरम जे महीने में नाकारा छड़ पिटका सटका महरम जे महीने में इमाम जिंदा है इमाम जिंदा है यो मातम जायज ना है वे हो तो दुआ गुरा वेहो सब वेहो ये मां जान न छड़ींदो सा वेहो दोस्तो वेहो शाबाश वेहो पंहिंजे जगह ते वेही वञो अल्लाह ता सभनी जे दिलुन जो मुरादूं पूरियूं कंदो आमीन जेके कर्ज़ाई आयो अल्लाह तांजा कर्ज लाहींदो जेके परेशान आयो अल्लाह तांजो परेशानियूं लाहींदो अल्लाह सभनी के मदीने वाले जो दीदार कराईंदो आमीन वेहो तो मजलिस शुरू आ वेहो शाबाश दोस्तो वेहो पंहिंजे जगह ते सुभान अल्लाह दोस्तों तवाए असांजे अग्यां शेरे बागे हुसैनिया जो हिकड़ो शेर मुझे मुर्शिद करीम जे फैज़ मां फैज़याब